बे न्यूज़ में खबरन में अपडेट जो सिलसिलो जारी है। मल्लीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक गबोल जे रिपोर्ट मुताबिक ज़िले ओभर जे यूनियन काउंसिल 5 सचियल ॻोठ ऐं यूनियन काउंसिल 4 ते सिंध तरक्की पसंद पार्टीअ जे नामज़द उम्मीदवारनि मुबारक भट्टी, कादिर गबोल, मोहम्मद अली शेख जी अॻुवानी में जोहर कॉम्प्लेक्स में इजलास कोठायो वियो, जंहिंमें मोहम्मद रमज़ान गबोल, अली बख्श लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते कादिर गबोल ऐं मुबारक भट्टी चयो त पीपल्स पार्टी एक यूनियन काउंसिल जा बी यूनियन ॾांहुं वार्डन जे वोटन के ॿियनि वार्डन ॾांहुं मुंतकिल करण वारो अमल इलेक्शन में धांधलीअ जी शुरूआत आहे ऐं सिंध अंदर पीपी मुखालिफ़ उम्मीदवारनि खे पुलिस ज़रिए धमकायो ऐं हिसायो पियो वञे। उन्हनि वधीक चयो त कराची जे यूनियन काउंसिलनि में अॻूणनि चेयरमैननि रिकॉर्ड करप्शन करे अवाम जा हक़ खाधा आहिनि। पीपी मुखालिफ़नि खे हाराइण लाइ भली हरबा इस्तेमाल करे पर हर यूसी ते भरपूर मुक़ाबलो कंदासीं। अवाम गुज़िरियल चूंडियल नुमाइंदनि जी करप्शन के नज़र में रखंदे वोट करे।